कोमल, तू सही सही ॿुधा त तू हिते छो आई आहीं? मां हिते चाकर खान सां शादी करण लाइ आई आहियां। ही तू छा पई चईं? अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदे तोखे शर्म नथो अचे? शर्म बुरे किरदार ते अचणु घुरिजे। मुंहिंजो किरदार बुरो न आहे। तू ॻाल्हियूं ई अहिड़ियूं थी करीं जो माण्हुनि खे शर्म अची थो वञे। तूं मूंखे सही सही ॿुधा, शादी खां पहिरियां तूं कंहिंसां मोहबत कई? इन्हनि फुज़ूल सवालनि जा मूं वटि जवाब न आहिनि। सुणी, हिन खे तू ई संभाल। कोमल, तू आज़ाद ख्याल जी आहीं ऐं हू ख़ुदि जैन। सोणी, जेकर हिन सां इहा ॻाल्हि न कयां त हिन जा अजाया सवाल ख़तम ई न थियनि ऐं मूंखे तोसां ॻाल्हाइण जो मौक़ो ई न मिलियो। मूंखे त ॿुधाए सघे थी न त तूं हिते छो आई आहीं? हक़ीक़त इहा आहे त मां तोखे हिते वठण लाइ आई आहियां। ही मूंखे तोसां वञण जी इजाज़त कॾहिं बि कोन ॾींदा। इहो मुंहिंजो कमु आहे। चाकर खान खे मां कीअं बेवकूफ़ ठाहियां थी इहो त सोचियो बि न हूंदो। सिर्फ़ु तूं मूंखे इहो ॿुधा त तूं मूंसां हलण लाइ राज़ी आहीं? मां त अॼु ई हिन दोज़ख मां निकिरणु थी चाहियां। पोइ तूं मूं ते भरोसो रख। हितां तोखे वठी हलण खां पोइ मां हितां निकिरंदसि।